हिन हफ़्ते जो अनमोल वचन गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजी मिठी वाणी में फरमाइनि था, तव्हां बि दोहरायो भाई। धरन माहे आकाश पयाल, धरन माहे आकाश पयाल, धरन माहे आकाश पयाल, धरन माहे आकाश पयाल, सरब लोक पूरन प्रतिपाल, सरब लोक पूरन प्रतिपाल, सरब लोक पूरन प्रतिपाल। सरब लोक पूरन प्रतिपाल। सतगुरु पंहिंजी मिठी वाणी में समझाए रहिया आहिनि कि धरन माहे आकाश पयाल, यानी धरतीअ ते आकाश में पाताल में भी उहो ही परमात्मा है। चौ हरि राम। हरे राम। हरि व्यापक सर्वत्र समाना। प्रभु जाति काथे आ, चवनि था धरतीअ ते भी आ, आकाश में भी आ, है न, ऐं पाताल में भी आ। बी सुंदर पंक्ति में चवनि था सर्व लोक पूरन प्रतिपाल। वो प्रभु सभिनीनि जी पालना करे रहियो आहे। सब लोक प्रभु जी कृपा सां हली रहिया आहिनि। सर्व लोक। चौ हरे राम। हरे राम। केवल धरती न भाई, जेतिरा लोक आहिनि उहे सब प्रभु जी कृपा सां, यानी प्रभु उन्हनि जी पालना करे रहिया आहिनि। चौ हरे राम। हरे राम। चाहे जेके धरती ते हुजनि, आकाश में हुजनि, पाताल में हुजनि, या कंहिं भी लोक में हुजनि, काथे भी सभिनीनि ते प्रभुअ जी ही कृपा आहे। चौ राम। इहो इन सुंदर पंक्ति जो ॾाढो सुंदर सरल अर्थ आहे भाई। इन ते असांखे वीचार करणो आहे साथ संगत जी। चौ हरे राम। हरे कि उन प्रभु परमात्मा जी केॾी कृपा आहे, केॾी दया आहे। ॾिसो अगरि परिवार में कंहिं माण्हूअ खे 4 माण्हुनि जी भी जिम्मेदारी हूंदी आहे, है न, 4 भाती हुजनि, 4 माण्हुनि जी जिम्मेदारी उन ते हुजे, त उनखे अहंकार थी वेंदो आहे कॾहिं, या उहो सोचणु लॻंदो आहे कि मां ही पालना करे रहियो आहियां। न, हा भले माध्यम भगवान उनखे ठाहियो आहे, पर भीतर कृपा त प्रभुअ जी आहे। सोचो जंहिं धरती बणाई, भगवान धरती न ॾे हा त अनाज कीअं उगजे हा, कीअं भोजन मिले हा भाई। वीचार कयो। उन प्रभु कृपा कई तॾहिं त सभु मिली रहियो आहे। चौ राम। राम। एट द एंड, आखिरीअ में वो कृपा प्रभुअ जी ही आहे। वो भगवान ही पालना करे रहिया आहिनि। हे इंसान अहंकार कंदो आहे, पर वो अहंकार भी कंहिं कम जो न आहे। चौ जय श्री कृष्ण। जय श्री है न, कृष्ण। कंहिंजे हुजण सां, कंहिंजे न हुजण सां हिकु ॿ ॾींहुं व्यवस्था में फ़र्क़ु पवंदो आहे बसि, बाक़ी कोई विशेष फ़र्क़ु न पवंदो आहे भाई। छो जो प्रभुअ जी कृपा आहे, प्रभु ही पालना करे रहिया आहिनि। इंसान चिंता कंदो आहे, तॾहिं सतगुरनि चयो आहे नानक चिंता मत करो, चिंता तिस ही है। उन प्रभु की चिंता है। जल में जंत उपाय, भगवान जल में भी जिनके पैदा कयो आहे तिना भी रोजी दे, उन्हनि खे भी भगवान पाले रहियो आहे। चौ राम। राम। कथा ईंदी आहे शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज समर्थ गुरु रामदास महाराज जी शरण में हुया, उहे उन्हनि जा गुरु हुया। त शिवाजी उन्हनि वटि अची सेवा कंदा। हिकु ॾींहुं उन्हनि जो शायदि कुझु जन्मदिन हुयो या कोई अहिड़ो सुठो शुभ ॾींहुं हुयो, त उन्हनि भंडारो करायो सॼे नगर में। सभिनीनि जे लाइ, ब्राह्मण आदि जेके भी अचनि, भक्तजन या जेके वीचारा ग़रीब हुजनि, सभिनीनि जे लाइ उन्हनि भंडारो करायो। सभिनीनि भंडारो खाधो भी। ये सेवा शिवाजी महाराज कई त मन में हिकिड़ो सूक्ष्म अहंकार अची वियो, मां खारायो आहे। चौ हरे राम। जेॾी महिल पूरो थियो भंडारो, पंहिंजे गुरु वटि आया, सिर झुकाए जिन प्रणाम कयो, त अची करे चवण लॻा गुरु जी भंडारो थी वियो, मां अॼु सभिनीनि खे भंडारो करायो आहे। भले भीतर ॿाहिरि असां चवंदा आहियूं हा तव्हांजी कृपा सां, पर भीतर
असांजे थोड़ो न थोड़ो अहंकार जरूर हूंदो आहे। चओ हरि राम। तो उन्हनि बि अची ईअं ई चयो कि गुरु जी आपकी कृपा से मैंने भंडारा करवा दिया। तव्हांजी कृपा सां मां सभिनीनि खे बढ़िया भरपेट भंडारो करायो आहे। गुरु जी जी तुरंत अखियूं खुलियूं, चयूं छा चए भाई, तूं भंडारो करायो आहे? हा हा गुरु जी, तव्हांजी कृपा सां मां सभिनीनि खे भंडारो करायो। गुरु जी बाह पकड़ी ऐं जंगल जे तरफ़ वठी विया। जंगल में हिकिड़ी वॾी शिला हुई, पत्थर हुयो। शिवाजी महाराज खे आज्ञा ॾिनो कि भाई हिनखे तोड़ियो। खणी आया, थोरो हिकिड़े ई हथोड़े में उन्हनि उहो पत्थर ॿ टुकड़ा थी विया विच मां। त उन पत्थर जे विच में उन्हनि छा ॾिठो कि हिकिड़ो नंढो सो कीड़ो वेठो आहे। चओ हरि राम। नंढो सो छोटो सो कीड़ो वेठो आहे, उहो पत्थर जे विच में, यानी पत्थर न टुटे त उहो नज़र बि न अचे। वो पत्थर टुटियो, ॿ भाग थिया, त उनजे विच में मिटीअ में हिकिड़ो कीड़ो वेठो आहे, जंहिंजे लाइ प्रभु उनजे पत्थर जे अंदर भी कुछ अहिड़ा पदार्थ रखिया जेके उहे खाईंदा आहिनि, उनजो भोजन जी व्यवस्था कई। वो कुछ खाए पियो उते पत्थर जे अंदर वेही करे विच में। त संत नांगुर कई, चयूं ॾिस भाई छा थो करे? चई गुरु जी हे त मिट्टी तो खाए जेको खाईंदा आहिनि कीड़ा। अच्छा खाए तो? हा हा हे त खाए तो। चए पोइ हिनखे बि तूं ई खारायो हूंदो। जॾहिं तूं चए तो सभिनीनि खे तूं खारायो आहे अॼु, त हिनखे बि तूं ई खारायो हूंदो भाई। चुप थी विया। तॾहिं गुरुदेव सम्झायो कि अरे भाई, अगर तुंहिंजे द्वारा सेवा थी आहे त ये प्रभु के धन्यवाद कर कि भगवान तोखे लायक बनायो कि तूं ये सेवा कई, ना कि अहंकार कर। करण कराइण वारो तो वो प्रभु आहे। अगर तुंहिंजे माध्यम सां कराए तो त वो भगवान तो ते वॾी कृपा तो करे, वॾी दया तो करे। अगर कंहिंजे मन में कोई शुभ विचार भी ईंदो आहे न, संत चवनि था उन शुभ विचार जो भी कॾहिं अहंकार न कजो। चओ हरे राम। छो जो उहो विचार करण भी असांजी ताक़त कोन्हे। वो विचार, शुभ विचार ॾियण भी प्रभु जी कृपा आहे, प्रभु जी दया आहे, सतगुरनि जी दया। चओ राम। वो भगवान ही घट में वेही करे सभिनीनि जी ऐं ये प्रेरणा ॾेई रहियो आहे। पूर्ण परमात्मा आहे जेको सभिनीनि जी पालना करे रहियो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भाई इन अहंकार खां असां बचूं, इन जे लाइ सतगुरनि ये वाणी लिखी आहे कि वो प्रभु जेको हर जगह मौजूद आहे, है न, हरि व्यापक सर्वत्र समाना। पर ॿी पंक्ति ॾाढो गौर कजो भाई, प्रेम ते प्रकट हो ही मैं जाना। भगवान हर जगह आहिनि पर नज़र न ईंदा आहिनि। कंहिंखे नज़र ईंदा आहिनि, कीअं नज़र ईंदा आहिनि? त इन ॿिन्हिनि सवालनि जो जवाब केवल हिकिड़ो नंढो सो अखर आहे, प्रेम। बस छोटो सो शब्द प्रेम। जिनजे भीतर प्रेम अची वियो त उनखे भगवान खे ॻोल्हणो ई न पवंदो। हर जगह उनखे परमात्मा ई नज़र ईंदो, हर जगह परमात्मा जी कृपा नज़र ईंदी। चओ राम। राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। तो भगवान के प्रार्थना कयो भाई साध संगत जी कि असां ते भी प्रभु अहिड़ी कृपा कनि कि असां भगवान जी कृपा सम्झूं। जिन भगवान असांखे एॾो सुंदर मानुष तन ॾिनो आहे, हे जीवन ॾिनो आहे। भगवान हर ॾींहुं, हर पल, हर समय, हर सेकेंड में भगवान असां ते कृपा करे रहिया आहिनि, लुटाए रहिया आहिनि। इहा कृपा असां महसूस कयूं भाई। केॾी दया आहे असां ते। ॾिसो भाई, केॾी आंधी लॻल पई आहे हिन जगत में, पर भगवान असांखे बचाए रखियो आहे, सुरक्षित रखियो आहे, पंहिंजी कृपा, पंहिंजी छत्र छाया में रखियो आहे, पंहिंजे भक्तीअ जे दायरे में भगवान रखियो आहे। चओ हरे राम। हा न, बरसाति पवंदी आहे त बरसाति जो जेको बि नुक़सानु थींदो आहे त उहो उन ते थींदो आहे जंहिंजे मथां छत न आहे, हा न। भिॼंदो उहो ई, तकलीफ़ उनखे थींदी। ऐं जेको बढ़िया सुरक्षित अंदरि वेठो आहे त उनखे त कोई आंधी तूफ़ान लॻंदो ई कोन भाई। तीअं प्रभु असांखे बचाए वेठा आहिनि, पंहिंजे भक्तीअ जे हिन छत्र में भगवान विहारियो आहे, कृपा कई आहे। त ये भगवान जी कृपा महसूस कयूं भाई, ऐं हर पल भगवान जो धन्यवाद कयूं। वरी बि तव्हां वीचार कजो साध संगत जी,
अनेक तव्हां खे भाव मिलंदा, अर्थ मिलंदा। भाई ये सॼी अष्टपदी, ये सॼी पंक्तियूं यही तव कि प्रभु हर जगह आ, सो अंतर सो बाहर अनंतर। अंदर भी हुआ, बाहर भी हुआ, घट घट में प्रभु विराजमान। चओ हरि राम। उनजी कृपा जे बिना, उनजी आज्ञा जे बिना कुछ भी नथो थिए भाई। विचार कजो। धरन माहे आकाश पयाल, धरन माहे आकाश पयाल, सर्वलोक पूरन प्रतिपाल, सर्वलोक पूरन प्रतिपाल। बोलो गुरु नानक देव की। बाबा आनंद राम साहिब की जय, बाबा भगत राम साहिब की जय, वृंदावन बिहारी लाल लाल की जय।